दादा तव्हां जेको सिंधी सेखारण जे लाइ किताब लिखियो हो उन में तव्हांखे घणी कामयाबी मिली हुई, उन जे बारे में कुझु ॿुधाईंदा? सच आहे त उहो मूं पहिरियों किताबु हो सिंधी सेखारण लाइ जो मूं लिखियो। उन खां पोइ ॿियनि सभिनी लिखिया आहिनि, टीटी वाधवाणी, चेलाराम खियाणी, वासुदेव निर्मल, पोपटी हिरनंदाणी, उन्हनि जा सभु पोइ आया। मुंहिंजो पहिरीं किताब 52 में छपिया, हिंदी सिंधी टीचर ऐं सिंधी सेल्फ टीचर, उहे ॿई। मूं उन जे द्वारा RKT कॉलेज जे प्रिंसिपाल सहस्त्रबुद्धे खे सिंधी सेखारी। उहे किताब 10 दफ़ा छपिया ऐं 10-15 हज़ार कापियूं खतियूं। सिंगापुर, दुबई, हांगकांग ताईं उहो किताब वियो। उहो मुंहिंजो हिकिड़ो तमामु सुठो फ़ख़्रु लाइक़ु योगदान आहे सिंधी ॿोलीअ जे फहिलाइण लाइ ऐं सिंधी ॿोलीअ खे नए सिर ज़िंदा रखण ऐं